समझायो हथन सा मुल्क जन जोड़ियो हशर छो गैर जड़ो आसा जो लोग कड़ो पुछो आखिर पुछो के खा असा जो लोग कड़ो पुछो आखिर पुछो के खा हिन वक्त असी जाम शुरू AC2 जेको 2 ॾींहंनि खां वठी सिंध यूनिवर्सिटी जे उस्तादनि मुलाज़िमनि ऐं ऑफिसरनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि जी जेका बुख हड़ताल आहे जेका जारी ऐं सारी पारां जॉइंट एक्शन कमेटी जे तरफ़ां हिन वक़्तु असीं उते मौजूदु आहियूं जाम शुरू में AC2 में असीं कुझु थोरी देरि खां पोइ जेके उस्ताद आहिनि ऐं जेके कुझु मुलाज़िम आहिनि उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल बि कंदासीं मोहब्बत ते बिझेड़ो असांजो लोभ कहिड़ो पुछो आखिर पुछो कंहिंखां असांजो लोभ कहिड़ो पुछो आखिर पुछो कंहिंखां असांजो असांजे लाइ महतल असां ख़ातिर ई करबला न को कूफी न को शामी हुसैनी सोच जहामी असांजे लाइ महतल असां ख़ातिर ई करबला भले पंहिंजी मञाए छॾ भले खीमा जलाए छॾे मगर ज़ालिम तबादला रिबाई हक़ मज़लूमा मगर ज़ालिम तबादला अड़े तारीख़ जा कातिब हुसैन जनाए अफ़ज़ला उन्हनि ते अजब मेड़ो आहे असांजो कहिड़ो पुछो आखिर पुछो जो लोग कहिड़ो पुछो आखिर पुछो कंहिंखां असांजो लोग कंहिंखां असांजो लोग कहिड़ो असांजो लोग कहिड़ो असां माण्हू गुज़िरियल 48 ॾींहंनि खां वेठा आहियूं बुख हड़ताल ते उन में मसइलो तव्हांखे ख़बर हूंदी त 1 सेप्टेम्बर खां असां सिंध यूनिवर्सिटी जा सभई स्टेक होल्डर ऐलान कयो त हिकिड़ा 14 नुक़्ता आहिनि जेके गुज़िरियल 3 सालनि खां उहे मामला हल नथा पिया थियनि ऐं उन्हनि जो असां हल थियण जो मुतालबो कयो सभ खां पहिरीं असां मुतालबो कयो त असांखे पघारूं ॾिनियूं वञनि छो जो असांजा रिम्यूनरेशन जा बिल ऐं असांजी वधियल पघारूं रुकियल हुयूं जेके रिलीज़ कयूं वञनि जेके ॿियनि सभिनी यूनिवर्सिटियुनि खे मिलियूं असांखे न ॾिनियूं वयूं 20 ॾींहंनि जे प्रोटेस्ट खां पोइ असांखे पघारूं रिलीज़ कयूं हुयूं उनखां पोइ असांजो ॿियो अहम मुतालबो त
त यूनिवर्सिटी में जेको रजिस्ट्रार ऐं DF जी मुक़ररु कई वई आहे उहे अहलियत जी भञकड़ी करे कई वई आहे ऐं उहे ॿई इन पोस्ट लाइ अहल कोन्हनि के फेवरेटिज़म ऐं नेपोटिज़म जे बुनियाद ते अहिड़ियूं कंट्रावर्शियल माण्हुनि खे जेके करप्शन में मुलविस आहिनि उन्हनि खे मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजे करे इदारे में शदीद इंतिज़ामी बहिरान थियो आहे ऐं उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु इंतकामी कार्रवायूं करे रहिया आहिनि, माण्हुनि खे हिरासा करे रहिया आहिनि, तंहिंजे करे इन्हनि माण्हुनि खे हटायो वञे। उनखां पोइ असांजे मुलाज़िम भाइरनि जा इशू हुया त उन्हनि खे यूटिलिटी अलाउंसिस ॾिना वञनि, बिजली पाणी ऐं गैस जा जेके बिल कॉलोनीअ में कटिजी रहिया आहिनि उहे उन्हनि खे रेशनलाइज़ कयो वञे, छो त सिंध यूनिवर्सिटी कॉलोनीअ में जेके लाइनूं आहिनि उन्हनि में एॾो घणो लीकेज आहे जो हिकिड़े D टाइप क्वार्टर जो जंहिंमें हिकिड़ो पटे वालो रहे थो उन में गैस जो बिल 5000 अचे थो, जेका तमामु वॾी नाइंसाफ़ी आहे। त उहो मुतालबो करे रहिया त उते जेके गैस जूं लाइनूं आहिनि उहे बहितर कयूं वञनि, छो जो उते ग़रीब जेके माण्हू आहिनि उन्हनि खे तमामु घणा बिल ॾियणा पिया पवनि। उन्हनि जो मुतालबो हुयो त जेके रिटायर मुलाज़िम आहिनि उन ॿियनि सभिनी यूनिवर्सिटियुनि में उन्हनि जे ॿारनि खे नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, तीअं हिकिड़ो मख़सूस कोटा हूंदो आहे टोटल मुलाज़िमनि जेके बि आहिनि यूनिवर्सिटी जा उनजो 10% उन रिटायर मुलाज़िमनि जो कोटा हूंदो आहे उहो ॾिनो वञे। जेके फ़ौती मुलाज़िम आहिनि उन्हनि जे ॿारनि खे जेके उन्हनि खे मिलणी आहे डिसीज़ कोटा ते नौकिरी, उहे ऑर्डर नथा पिया निकिरनि, जेके माण्हू मरी चुका आहिनि उन्हनि जा जेके लीगल हेयर आहिनि उहे परेशान आहिनि, उन्हनि जा ऑर्डर कढिया वञनि। ऑफिसर मुतालबो करे रहिया त उन्हनि जे ख़िलाफ़ु इंतकामी कार्रवायूं बंदि कयूं वञनि ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जा जेके टाइम पे स्केल आहिनि उन्हनि खे ॿियनि यूनिवर्सिटियुनि वांगुरु ॾिना वञनि। उस्तादनि जा मुतालबा इहे हुया त यूनिवर्सिटीअ जे अंदरि जेको एडवर्टाइज़मेंट जो इश्तिहार ईंदो आहे उहो 2 सालनि खां जारी न थियो आहे, केतिरा ई उस्ताद इंतज़ारु करे रहिया आहिनि, उहो इश्तिहार ॾिनो वञे ऐं उन सां गॾोगॾु 22 ग्रेड जो सिलेक्शन बोर्ड करायो वञे। यूनिवर्सिटी कॉलोनी में जॾहिं को डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त आयो आहे हिकु घर बि जेको आहे मेरिट जे बुनियाद ते न ॾिनो वियो आहे, सभु घर एमरजेंसी पावर में कानून जी लताड़ करे ॾिना विया। त असां मुतालबो करे रहिया हुआसीं त मेरिट जे बुनियाद ते मुलाज़िमनि खे कॉलोनी जे अंदरि रिहाइशी जेके घर आहिनि उहे ॾिना वञनि। हाणे इहे मुतालबा के एॾा वॾा कोन्हनि के न उहे गैर क़ानूनी न ई असांखे एक्स्ट्रा बेनिफिट डिमांड करे रहिया आहियूं। असां यूनिवर्सिटीअ खे सिर्फ़ु इहो मुतालबो करे रहिया आहियूं त जेके कोड मुताबिक़ शयूं जेके इंतिज़ामी कारो वहिंवार आहे ईअं हलायो वञे, करप्शन ख़तमु कई वञे ऐं इदारे में जेके बि स्टेक होल्डर आहिनि उन्हनि जा जाइज़ जेके मुतालबा आहिनि ऐं उन्हनि खे मजबूर न कयो वञे त प्रोटेस्ट कयो वञे, इहे हल कया वञे। पर अफ़सोस सां चवणो पए थो त अॼु तक़रीबन 48 ॾींहं आहे, तव्हां ॾिसी रहियो 48 कलाकनि जे बुख हड़ताल ते असांजा मुलाज़िम वेठा आहिनि। 30 कलाक गुज़रण खां पोइ केतिरा ई माण्हू तव्हांखे नज़र ईंदा हूंदा त सुता पिया आहिनि। यकीनन कंटिन्यूअसली 30 कलाकनि जे बुख खां पोइ हुननि में एतिरी हिमत कोन्हे जो हू वेही बि सघनि। 3 असांजा मुलाज़िम हॉस्पिटलाइज़ थिया आहिनि, हिकु असांजो मुलाज़िम जेको आहे हुनजी दिलि जी धड़कन जेका आहे सा घटि थी वई, असां लम्स खणाए वियासीं, हुननि NICVD में दाख़िल कयो आहे। त असांखे सम्झ में न पियो अचे त वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त जी सूरत हाल इहा आहे जो अॼु हफ़्तो थियो आहे त उहो यूनिवर्सिटी में आयो ई कोन्हे। जंहिं यूनिवर्सिटीअ में सभु माण्हू एहतिजाज करे रहिया आहिनि, सभु माण्हू मुलाज़िम ऑफिसर उस्ताद, उन यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर जेकॾहिं संजीदा हुजे ऐं चाहींदो हुजे त इदारे में इंतिशार न हुजे, इदारे में अमन हुजे, इदारे में जेके आहिनि से ख़ुशि सूबले सां मामला हल कया वञनि, त उहो ईअं पूरे हफ़्ते लाइ यूनिवर्सिटी छॾे हलियो न वञे। गुज़िरियल फ्राइडे खां हिन फ्राइडे ताईं वाइस चांसलर यूनिवर्सिटीअ में आहे ई कोन। मुलाज़िम ऐं सभु मामला पाण में यूनिवर्सिटी यकीनन इंतिज़ामी उनजो बुरान जो शिकार आहे, यूनिवर्सिटी माली बुरान जो शिकार आहे, माण्हुनि जा अञा ताईं बिल रुकिया पिया आहिनि, माण्हू रिटायर थिया आहिनि त उन्हनि खे महीननि ताईं कम्यूटेशन नथी पई मिले। अहिड़ी सूरत हाल में आख़िर सवाइ एहतिजाज जे ॿियो कहिड़ो चारो रहियो आहे। असां वरी बि चऊं था त हीअ जेका सूरत हाल वधीक बदतर थींदी पई वञे, अञा मामला वधीक बिगड़बा पिया वञनि, यकीनन असां माण्हुनि खे जेको आहे सो माराईंदासीं कोन। छो त वाइस चांसलर चाहे थो त 2-3 माण्हू मरी वञनि ऐं उनखां पोइ तहरीक पाणे माणेठी थी वञे। तंहिंजे करे असां पंहिंजे मुलाज़िमनि खे इहे मौत जे मुंहं में यकीनन कोन वठी वेंदासीं। असां लाइ ॿियो इहो मामिलो आहे त असां सुपर हाईवे ब्लॉक कयूं ऐं मजबूरन असां जेको आहे सो यूनिवर्सिटीअ जी तालाबंदी कयूं जेसिताईं इहे मामला असांजा हल नथा थियनि। उन सां गॾोगॾु मूंखे अफ़सोस सां चवणो पवे थो त सिंध गवर्नमेंट ग़ाइबु आहे। सिंध जी वॾी यूनिवर्सिटी आहे जंहिंखे मादर इल्मी चइजे थो, जंहिंमां सभु यूनिवर्सिटियूं निकितियूं आहिनि, जंहिं यूनिवर्सिटीअ में 35,000 ॿार पढ़नि पिया ऐं जंहिंजा 9 कैंपस आहिनि। अहिड़ी यूनिवर्सिटी जेका बदीन खां वठी लाड़काणे ताईं जंहिंजा जेके आहिनि से कैंपसिस आहिनि, उन यूनिवर्सिटीअ में एॾो वॾो इंतिशार हली रहियो आहे। सिंध गवर्नमेंट उन हवाले सां ख़ामोश तमाशाई आहे। असांखे त लॻे थो त यूनिवर्सिटीअ में सिंध गवर्नमेंट ॼण सिंध यूनिवर्सिटी लाइ एग्ज़िस्ट ई कोन थी करे।
जॾहिं बि यूनिवर्सिटी में इंतिज़ामी बहिरान न थींदा आहिनि ऐं वाइस चांसलर 8-10 ॾींहंनि ताईं मामला हल न करे सघंदा आहिनि त हमेशह इहो थींदो जॾहिं चांसलर गवर्नर हूंदो त इंक्वायरी कमेटी ईंदी ऐं जेका वेहंदी ऐं ॿिन्ही धुरियुनि जे विच में मामला हल कराईंदी। पर 48 ॾींहं गुज़रण जे बावजूदि बि सिंध गवर्नमेंट किथे नज़र कोन पई अचे। सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां का बि कमेटी कॉन्स्टिट्यूट न थी आहे त इहे तइ करे वाइस चांसलर खां पुछाणो करे त भई आख़िर कहिड़ो मसइलो आहे जो तव्हां मुलाज़िमनि सां वेही मामला हल न पिया कयो, कहिड़ो तव्हां वटि जस्टिफिकेशन आहे त नायल माण्हू खे तव्हां रजिस्ट्रार रखी वेठा आहियो, कहिड़ी तव्हां वटि जस्टिफिकेशन आहे त हिकिड़े कॉमर्स जे माण्हूअ खे तव्हां डायरेक्टर फाइनेंस एमरजेंसी पावर में रखी वेठा आहियो, कहिड़ी तव्हां वटि जस्टिफिकेशन आहे त तव्हां जेके आहिनि से ह्यूमन रिसोर्सिस आउटसोर्स करिया आहिनि विदाउट कंहिं सिंडिकेट जे मंज़ूरी। त इहो पुछाणो त सिंध गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे, उनखे करणु घुरिजे। असां सम्झूं था त हीउ टाइम आहे त सिंध गवर्नमेंट इंटरवीन करे ऐं चांसलर आहे असांजो चीफ मिनिस्टर ऐं हीअ सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे त सिंध जा हज़ारे ॿार पढ़नि था त उहा ख़ामोश तमाशाई न रहे ऐं डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुफ़त जे करे सिंधी यूनिवर्सिटीअ खे तबाह न करे। जेकॾहिं उन्हनि कमेटी कॉन्स्टिट्यूट करे छॾी आहे त मूंखे त सम्झ में नथो अचे त सिंध गवर्नमेंट में एतिरी अहलियत जो छो फुक़दान आहे त उन्हनि खे ख़बर कान्हे त कमेटी कहिड़ी ठाहिणी आहे ऐं कमेटी ते कमेटियूं छो ठाहे रहिया आहिनि। हीअ टाइम आहे त उहे एक्शन खणनि ऐं अॻियां अचनि ऐं हीअ जेके असांजा मुलाज़िम मरी रहिया आहिनि, हीअ जेका यूनिवर्सिटी तबाह थी रही आहे, जेका यूनिवर्सिटी में इंतिशार आहे, उन जे हवाले सां गवर्नमेंट पंहिंजो किरदारु अदा करे। अच्छा मैडम इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु 2 ॾींहंनि खां वठी बुख हड़ताल अवां जी जारी सारी आहे जंहिंमें केतिरा ई अवां जा उस्ताद मुलाज़िम जेके बेहोश जी सूरत में हिन वक़्तु इस्पताल में आहिनि त हाणे अॻिते अवां जो छा कदम ॾियो, छो जो हिन वक़्तु ताईं अवां सां जीअं अवां ज़िक्र करे चुका आहियो त सिंध हुकूमत या इंतिज़ामिया तरफ़ां को रिस्पॉन्स न मिलियो आहे, कंहिं राब्तो न कयो आहे, कंहिं हाल अहवाल न वरिता आहिनि, त हाणे अॻिते अवां जो छा कदम आहे? ॾिसो अॻे असांजो इहो ई आहे त डेफिनेटली असां हिन बेहसीअ जे हवाले पंहिंजे मुलाज़िमनि खे मौत जे मुंहं में यकीनन न विझंदासीं। अॼु बि तव्हां ॾिसो था त असां शदीद परेशान आहियूं छो जो असांजो हिकिड़ो मुलाज़िम जी जेका हालत एॾी ख़राबु थी वई आहे जो NICVD में आहे ऐं असां उमेद कयूं था त उहो सिहतयाब थींदो, पर इहा हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल आहे। इन खां वधीक असां न चाहींदासीं त असांजा माण्हू ईअं बुख हड़ताली कैंप ते मरंदा रहनि ऐं सिंध गवर्नमेंट ऐं सिंध जो जेको चीफ मिनिस्टर आहे उहो कराची जा गटर ॾिसंदो रहे पर सिंध जा जेके तालीमी इदारा आहिनि उनखे ॾिसण लाइ हुनखे टाइम न हुजे। असां यकीनन असां वटि ॿियो मरहलो इहो आहे त असां सभु स्टेक होल्डर मिली करे ऐं असां हिन महिल ताईं शागिर्दनि खे काल कोन ॾिनी, असां ॿिए मरहले में शागिर्दनि खे बि काल ॾींदासीं त असां सां शामिलु थियनि ऐं असां सुपर हाईवे ब्लॉक कंदासीं ऐं सिंध जे सभिनी यूनिवर्सिटियुनि में असां जेको आहे सो एतिजाज जो काल ॾिनी आहे उते सभिनी में थींदो ऐं उनखां पोइ अगरि को मामिलो अञा हल न थियो त पोइ गैर मुयना मुदत लाइ इदारनि जी तालाबंदी कई। मैडम अमर हिकु सेकंड प्लीज़ टाइम असांखे ॾिजो। मैडम अवां सां पाण ॻाल्हि जी शुरूआति कंदासीं ख़ासि तौर ते सिंध जी तालीम ऐं ख़ासि तौर ते यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां जेको हिन वक़्तु तक़रीबन यूनिवर्सिटी जेको तालीमी बहिरान ऐं हर इशू ते जेको मसइला हलनि पिया ऐं काफ़ी अरसे खां वठी ख़ासि तौर ते सिंध यूनिवर्सिटी जे हवाले सां त इन्हनि सॼो इन जो ज़िम्मेवार केरु आहे ऐं जेका हीअ 2 ॾींहंनि खां जेका कैंप लॻल आहे बुख हड़ताली कैंप लॻल आहे इन हवाले सां बि अवां जो छा मौक़िफ़ आहे जेकॾहिं तफ़सील सां चओ त महिरबानी। ॾिसो सिंध जे सभिनी यूनिवर्सिटियुनि जी जेका मौजूदा सूरत हाल आहे उन में शायदि ई का अहिड़ी यूनिवर्सिटी आहे जेका माली हवाले खां इंतिज़ामी हवाले खां कंहिं न कंहिं बहिरान जो शिकार न हुजे। तव्हां ख़बरनि में ॿुधी चुका हूंदव पढ़ी चुका हूंदव त सिंध जूं 4 यूनिवर्सिटियूं जिन खे त पघार ॾियण लाइ पैसा न आहिनि पर उन्हनि खे बैंकूं बि OD ॾियण खां इनकार करे वेठियूं आहिनि। असांजूं सभु यूनिवर्सिटियूं कंहिं न कंहिं हवाले सां माली बहिरान जो शिकार आहिनि। माली बहिरान जो हिकिड़ो सबबु यकीनन इहो बि आहे त विफ़ाक़ जे पारां उनजी बजट बंदि कई वई आहे पर वॾो जेको हिन हवाले सां माली बहिरान जे हवाले सां जेका ॻाल्हि साम्हूं अचे पई उहा इहा बि आहे त मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जा जेके वाइस चांसलर आहिनि उहे सभु करप्शन में मुलवस आहिनि। सिंध जूं 3-4 वॾियूं यूनिवर्सिटियूं आहिनि जंहिंजा वाइस चांसलर करप्शन जे इल्ज़ामनि में नेब खे मतलूब आहिनि, नेब में उन्हनि जा केस हली रहिया आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जे हवाले सां 1 अरब रुपयनि जी करप्शन जो केस सिंध यूनिवर्सिटी जा स्टेक होल्डर्स ॿियो केर बि न पर सिंध यूनिवर्सिटी जा पंहिंजा स्टेक होल्डर दस्तावेज़ी सबूतनि समेत सिंध हाई कोर्ट में उन केस खे हलाए रहिया आहिनि।
उन सां गॾु जेका बहिरानी सिचुएशन आई आहे उहा हिकिड़ी इंतिज़ामी नाअहली जी सूरत में बि आहे त बजाए इन जे जो मामला जेके आहिनि से हल करे सघजनि इन करप्शन जे आधार ते उहो ख़ासि टोलो जेको उन्हनि जो करप्शन में भाङे भाईवार आहे उन जी मदद सां जेको यूनिवर्सिटियुनि लुटण जो प्रोग्राम ठाहियलु आहे यकीनन उन यूनिवर्सिटियुनि जे सभिनी स्टेक होल्डर्स खे परेशान कयो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते सिर्फ़ु जेके आहिनि से उस्ताद कोन वेठल आहिनि, हिते सिर्फ़ु मुलाज़िम कोन वेठल आहिनि, हिते सभु ऑफिसर कोन वेठल आहिनि, पर सुबुह खां वठी तव्हां अगरि जेकॾहिं नोट कयो हूंदो त मुख़्तलिफ़ शागिर्दनि जा ग्रुप बि ईंदा रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जा माण्हू बि ईंदा रहिया आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जो केस, सिंध यूनिवर्सिटी जा सभई स्टेक होल्डर कंहिं बि फोरम ते पेश करण लाइ तयारु आहिनि जिते इहो गारंटी ॾिनी वञे त जेकॾहिं असां उन में सचा साबित थियूं था त हीउ वाइस चांसलर इस्तीफ़ा ॾेई घरु वञे। ॿी सूरत में असां ईअं सम्झूं था त जेका मौजूदा सिचुएशन जेका इन बहिरान जी हिकिड़ी ख़ासि जेका असां उन इंतिहा ते पहुती आहे जंहिंमें 48 ॾींहं गुज़रण जे बावजूदि न सिंध हुकूमत न जेका असां सिंध यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया को नोटिस वठण लाइ तयारु आहे ऐं गुज़रियल जेके आहिनि से 48 कलाकनि जी ही जेका बुख हड़ताल आहे जेका राति जो जारी रही ऐं राति जो बि हिन कैंप तां जेके आहिनि से नारा, इन कैंप तां इनकलाबी गीत ऐं इन कैंप तां जेका असां क़ाइमु रही ऐं सुबुह जो असांजे 3 मुलाज़िमनि जी हालति ख़राबु थी वई आहे। हिकिड़ो दिलि जे वार्ड में जेका असां दाख़िल थियो आहे NICVD अस्पताल में। असां इहो सम्झूं था त इन सिचुएशन जे बिगड़ण में जिते ॿियनि सभिनी जो हथु आहे, जिते हिन VCA जी माना बदतरीन नाअहली जेका असां शामिलु आहे, उते असां ईअं सम्झूं था त सिंध हुकूमत जी बि हिकिड़ी मुजरमाना ख़ामोशी आहे। तव्हांखे यादि हूंदो त नज़ीर मुग़ल जे दौर में बि हिकिड़ी तहरीक हली हुई ऐं उन तहरीक में जीअं त चांसलर ही गवर्नर हुयो उन इंटरवेन कई, पर असां हैरान आहियूं त हिन वक़्तु ताईं सिंध हुकूमत मां कंहिं बि अची वाइस चांसलर खां या असां मुलाज़िमनि खां पुछो कोन्हे, कंहिं बि अहिड़ी क़िस्म जी मुज़ाकराती टीम जी का बि तश्कील असां ॿुधी कोन्हे। माना ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त जंहिं टाइम ते असांजा मुलाज़िम इस्पतालनि में खॼी पिया वञनि उन टाइम ते असांजो वाइस चांसलर पंहिंजे अयाशनि जे लाइ ब्रोनाई वियल आहे। असांखे ॿुधायो वञे त हेसि ताईं जेके बि सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जे, सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जे ऐं हिन ग़रीब यूनिवर्सिटी जे जेके असां माली हवाले खां जेके हिन ॿियनि मुल्कनि में दौरा कया आहिनि उन जो आउटपुट कहिड़ो मिलियो आहे, उन जो सिंध यूनिवर्सिटी खे, सिंध यूनिवर्सिटी जे उस्तादनि खे, सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे, सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि खे कहिड़ो फ़ाइदो पहुतो आहे। ऐं हींअर हिन सिचुएशन में जॾहिं सूरत हाल अहिड़ी ख़राबु हुजे जेॾी महिल उन जा मुलाज़िम ज़िंदगी ऐं मौत वारे उन मरहले मां गुज़री रहिया हुजनि, उन टाइम ते हिकिड़ो वाइस चांसलर परॾेह जा दौरा कंदो हुजे, मां सम्झा थो इहा इख़लाक़ी तौर ते इंतिहाई जेका असां नाअहली ऐं मां इहो चवंदसि त इंतिहाई तौर ते इहा जेका असां मज़मत जोगी ॻाल्हि आहे त हुनखे सिंध यूनिवर्सिटी जे अफेयर्स सां, सिंध यूनिवर्सिटी जे मामलात सां इन क़िस्म जी जेका असां दिलचस्पी आहे। मां इहो बि ॿुधाईंदी हलां त जंहिं ॾींहुं धरणो हुयो ऐं जंहिं ॾींहुं ही पूरो जेको आहे सो एडमिनिस्ट्रेटिव ब्लॉक बंदि हुयो, छाकाणि त असां तइ कयो आहे, मुलाज़िमनि तोड़े जेको आहे सो उस्तादनि तइ कयो आहे त असां हिकिड़े कलाक लाइ बि जेका असां तदरीसी अमल बंदि न कयो आहे। तदरीसी अमल बंदि न करण जी सूरत में बि जॾहिं हिन एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक खे तालाबंदी थी वई, ताला लॻल हुआ ऐं हिकिड़ी बि ऑफिस कोन खुलियल हुई, उन ॾींहुं असांजो वाइस चांसलर साहिबु लाड़काणे जे सरकारी माण्हुनि सां मिली रहियो ऐं केक कटे रहियो ऐं पिकनिक मल्हाए रहियो। मां सम्झां थी त हीउ जेको आहे सो हीउ न रुगो सिंध जे यूनिवर्सिटी जे हवाले सां, हुनजे स्टेक होल्डर्स जे हवाले सां, हुनजे मुलाज़िमनि जे हवाले सां, हुनजे शागिर्दनि जे हवाले सां, पर सिंध यूनिवर्सिटी जो मामिलो सिंध जे मुस्तक़बिल जो मामिलो आहे। असां अपील था कयूं सिंध हुकूमत खे, सिंध जे सॼणनि खे ऐं ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके सिंध यूनिवर्सिटी मां पढ़ी लिखी हींअर वॾनि उहिदनि ते वेठा आहिनि, उन्हनि खे घटि में घटि हिकु दफ़ो ॾिसणु त खपे ही मामला आहिनि छा। बाक़ी इन क़िस्म जी जेका प्रोपेगेंडा त इहे सभु जेके असां पंहिंजे मफ़ादनि लाइ वेठा आहिनि, त मां इहो ज़रूरु चवंदसि त जेको माण्हू अयाशनि जे लाइ ॿाहिरि मुल्कनि जा दौरा करे सघे, छा हिननि माण्हुनि खे ख़रीद करण जे लाइ या हिननि खे ऑफर करण जे लाइ का ॿियूं शयूं न अचियूं हूंदियूं छा।
छाकाणि त हीउ जिते माई मसइलो आहे, सन कोटा जो मसइलो आहे, उन्हनि जे ग्रेडनि जो मसइलो आहे, उन्हनि जे पघारनि जो मसइलो आहे, ऐं ॿियो सभ खां वॾो जेको मसइलो आहे त सिंधी यूनिवर्सिटी मुलाज़िमनि जे हवाले खां ठीकेदारी सिस्टम ॾांहुं वञी रही आहे। ऐं ठीकेदारी सिस्टम में असां इहो सम्झूं था त हीउ मुलाज़िम जेके अच्छा कुझु अहम कुझु मसइला आहिनि जेके अव्हां चाहियो त अर्जेंट उहे हल थियनि। असां ईअं सम्झूं था त हीअ जेका हिन इंतिज़ामी जेका असां हालति ताईं इंतिज़ामी बहिरान ताईं पहुचाइण में सभ खां वॾो जेको आहे उहो हितां जे जेका असां हुनजो हथु आहे अमीर अबड़े जो, जेको हींअर ॻाल्हियूं ॾियण बि नथो ॾिए। ऐं हक़ीक़त इहो आहे त सभ खां वॾी उहा रुकावट आहे जंहिंजे करे को बि मामला अॻिते नथा वञनि। पहिरीं ॻाल्हि त असां हुनजे इस्तीफ़ा जी घुर कयूं था त उनखे हिन जॻह तां हटायो वञे जीअं ॻाल्हियूं अॻिते वधी सघनि, जीअं मुज़ाकरात मुमकिन थी सघनि। ॿिए नंबर ते मुलाज़िमनि जो मसइलो आहे जंहिंमें ठीकेदारी सिस्टम ऐं सन कोटा जो मसइलो आहे। सन कोटा में को सभिनी मुलाज़िमनि जे ॿारनि खे जेका असां मुलाज़िमत न मिलंदी आहे, पर जेके बि मुलाज़िमतूं हूंदियूं आहिनि उन मां लोअर ग्रेड जे माण्हुनि जूं सिर्फ़ु 10% मुलाज़िमनि खे जेका असां ॾिनी वेंदी आहे। ऐं उहो सिर्फ़ु सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि कोन्हे, पाकिस्तान जे सभिनी यूनिवर्सिटियुनि में, सिंध जे सभिनी यूनिवर्सिटियुनि में इहा सन कोटा आहे। पर हिन वाइस चांसलर पंहिंजे इन्हनि जेका असां करप्शन खे लिकाइण जे लाइ ऐं ॿिया खांचा फिट करण जे लाइ, पंहिंजा कमीशन खाइण जे लाइ हिन इहो सॼो ठेकेदारी निज़ाम ते ॾेई छॾियो आहे। ऐं जीअं त जेके असांजा मुलाज़िम, मां ईअं सम्झां थी त हिकिड़ो ग़रीब तबिके सां तालुक़ु रखंदड़ आहिनि, उन्हनि जे ॿारनि खे घटि में घटि एतिरी जेका असां सिक्योरिटी हुजणु खपे त अगरि कोई बेलदार आहे त उनजो ॿारु बेलदार थी सघे, अगरि कोई पियोन आहे त उनजो ॿारु पियोन थी सघे। हू का हिते ऑफिसरी कोन था पिया घुरनि, हू अहिड़े मैन्युअल वर्क जे लाइ जेकॾहिं असां पंहिंजे ॿारनि जी कोटा घुरनि था, जेका नाजाइज़ बि कान्हे, जेका ॿियनि सभिनी यूनिवर्सिटियुनि में राइज आहे, जेका सिंध यूनिवर्सिटी में बि राइज हुई, ऐं उनखे अचानक बंदि कयो वञो। त मां सम्झां थी त पहिरीं उन्हनि खे जेका असां ख़ासि तौर ते पहिरीं मुलाज़िमनि जे मसइलनि खे उन्हनि खे हल कयो वञे, छाकाणि त हू इन ॾाढी ॾुखी सूरत हाल मां गुज़रनि पिया। उनखां पोइ जेके आहिनि से ओवरऑल जेके सिंध यूनिवर्सिटी जा मसइला आहिनि उन्हनि खे बि जेका असां तमामु संजीदगी सां, हिकिड़ी संजीदा तवजा जी ज़रूरत आहे ऐं संजीदा माण्हू जी ज़रूरत आहे। अहिड़े माण्हू जी जेका असां उन टाइम ते जॾहिं सिंध यूनिवर्सिटी बिल्कुलु बंदि थियण ते हुजे, हीअ हमरा जेको आहे सो घुमंदो वते ऐं पिकनिकूं मल्हाईंदो वते, मां सम्झां थी उन जी जॻह ते कंहिं हिकिड़े अहिड़े माण्हू खे अचणु खपे जेको हीउ मामला हल कराइण जी पोज़ीशन में हुजे। अच्छा मैडम, अव्हांखे सुभाणे कंहिं मां उमेद आहे त हीअ मसइला हल केरु कराईंदो? असां ईअं सम्झूं था त केरु हल कराईंदो उहो हुननि खे सोचणो आहे। हीअ सिंध हुकूमत हल कराईंदी, हीअ वाइस चांसलर हल कराईंदो, हीअ केरु हल कराईंदो, पर असां इन ॻाल्हि में डिटरमाइन आहियूं, जेके बि वेठा आहियूं या इन ॻाल्हि में डिटरमाइन आहियूं त जेसि ताईं मसइला हल नथा थियनि तेसि ताईं असां कंहिं बि एक्सट्रीम क़दम ताईं वञी सघूं था। पर मां इहो चवंदसि त इन खां वधीक एक्सट्रीम क़दम कहिड़ो हूंदो त जॾहिं हींअर असांजो हिकिड़ो मुलाज़िम हालति ख़राबु थियण ते दिलि जे वार्ड ॾांहुं खॼी वञे, असांजा 2 मुलाज़िम LMC में दाख़िल थियनि, इन खां वधीक ॿी सूरत हाल कहिड़ी हूंदी? ऐं ख़ुदा न ख़ास्ता अगरि जेकॾहिं कंहिं हीअ कंहिं अहिड़ी सिचुएशन जे लाइ जेके असां इंतज़ारु करे रहिया आहियूं त केरु ख़ुदा न ख़ास्ता कंहिंजी जान वठिजे, त मां सम्झां थी त उहो उन खां पोइ त ॻाल्हियूं जेके आहिनि से अञा मथे माना वधंदियूं, पोइते हटण जो को सुवाल पैदा नथो थिए। जेके बि जुदोजहद ते वेठा आहिनि तव्हां ॾिसी वठो, उन्हनि मां केर बि हिकिड़ो माण्हू तव्हांखे हिकिड़ो क़दम पोइते हटण लाइ तयारु कोन्हे, बाक़ी हू अॻिते कंहिं बि क़दम ताईं वञी सघनि था। साईं मोहम्मद अली गांगरू साहब किथे आहे? साईं मोहम्मद अली साहब सईद मंगी साहब हुयो हुते सवेर। भाई जी साईं मोहम्मद अली गांगरू साहब, अव्हां जो छा मौक़िफ़ आहे कैब जे हवाले सां जेका ॿिनि ॾींहंनि खां वठी तव्हांजा मसइला आहिनि, तव्हांजा जेके इशू आहिनि? जी साईं मोहम्मद अली गांगरो, सदर सेवा सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ वर्कर्स एसोसिएशन। असां पंहिंजे मसइलनि जे लाइ चार्टर ऑफ डिमांड केतिरा दफ़ा VC खे ॾेई चुका आहियूं, जंहिंमें असांजा 40 खां 41 मुतालबा हुया, पर हुन सदाईं असांखे सिर्फ़ु आसरा ॾींदो हुयो ऐं असां खां नटाईंदो हुओ ऐं ठला आसरा। पोइ वरी असां हिन सां ॻाल्हियूं कयूं, जॾहिं बि असां सां ॻाल्हियूं कंदो हुयो त रुॻो ठला आसरा ॾींदो हुयो। पोइ असां जॉइंट एक्शन कमेटीअ में गॾिजी वेठासीं, जंहिंमें उस्तादनि जा बि मसइला हुया, असां मुलाज़िमनि जा मसइला हुया, ऑफिसरनि जा मसइला हुया। हाणे असां जा जाइज़ मसइला आहिनि, असांजी रिटायर कोटा जो मसइलो आहे,
असां चाहियूं था त बाबा भरवारी यूनिवर्सिटी महराण यूनिवर्सिटी बि ॾिए थी, लम्स यूनिवर्सिटी बि ॾिए थी, टंडोजाम बि ॾिए थी, खेरपुर यूनिवर्सिटी ॾिए थी। जेके यूनिवर्सिटियूं हिन जूं ब्रांच आहिनि जेके हिन मां निकितल आहिनि, हीअ मां यूनिवर्सिटी आहे। कॾहिं ईअं थींदो हो जो माना असांजा मिसाल वठी ऐं ॾेई ॿियनि यूनिवर्सिटियुनि में मसइला हल कया वेंदा हुआ, ऐं हाणे ईअं थो थिए त असां हिन यूनिवर्सिटी मां निकितल ब्रांचूं उन्हनि जो मिसाल ॾेई हिते मसइला हल पिया था करायूं। उन खां अलावा असां चाहियूं था असांखे बाबा सपोर्टिंग अलाउंस जो जेको लम्स में मिले थो उहो असांखे नथो ॾिए। असां चाहियूं था त बाबा असां हिननि ठेकेदारी निज़ाम हिते करे छॾियो आहे। यूनिवर्सिटी हिकिड़े पासे खसारे मां ॿिए पासे हिननि ठेकेदारी निज़ाम कयो आहे सैनेटरी वर्करनि खे, असांजे बेलदारनि खे, मालियुनि खे। हाणे उन्हनि ते ठीके ते ॾेई हीअ असांजी यूनिवर्सिटी खे प्राइवेट करणु चाहिनि था, हीअ असांजे मुलाज़िमनि खे माना आहिस्ते आहिस्ते ख़तमु करणु चाहिनि था। हीअ असांजी बका जी जंग आहे। जेकॾहिं असां हिननि खे छॾे ॾींदासीं त आहिस्ते आहिस्ते यूनिवर्सिटी खे इहे प्राइवेट करे छॾींदा ऐं असांजो वजूदु ख़तमु थी वेंदो। असांखे हिते तमामु घणा हिते जेकॾहिं असां सरकारी यूनिवर्सिटी में आहियूं त असांखे फ़ाइदा आहिनि, असांखे बचड़नि खे नौकरियूं मिलनि थियूं, असांखे मेडिकल जूं कुझु सहूलियतूं आहिनि उहे असांखे मिली थियूं, असां सिक्योर आहियूं। त अहिड़े क़िस्म जा DPC जा मसइला आहिनि उहे असांजा हल नथा थियनि, अलाउंसिस जा मसइला आहिनि। हाणे ॿियनि यूनिवर्सिटियुनि में सीनियर पटेवालो, चौकीदार, माली 8 ग्रेड में आहे। असां चऊं था त बाबा जीअं टंडोजाम, लम्स, महराण में जेको मुलाज़िम 8 ग्रेड में आहे त असांखे बि तव्हां 8 ग्रेड ॾियो। असां चाहियूं था त बाबा खेरपुर यूनिवर्सिटी में, लम्स यूनिवर्सिटीअ में ऐं महराण यूनिवर्सिटीअ में कंप्यूटर ऑपरेटर जेको 16 ग्रेड में आहे उनखे जेकॾहिं 10 साल थियनि था त उनखे अॻियूं 17 ग्रेड मिले थो टाइम स्केल तहत। त ईअं ई असांखे उहो नथा ॾियनि। असां चाहियूं था लेबॉरेटरी असिस्टेंट, सेमिनार लाइब्रेरियन, अकाउंट्स असिस्टेंट, रिसेप्शनिस्ट, क्लार्क, इन्हनि खे बि जेके 16 ग्रेड में आहिनि उन्हनि खे तव्हां उन्हनि जो स्ट्रक्चर ठाहे उन्हनि वीचारनि खे तव्हां अॻियूं ग्रेड ॾियो, 17 ग्रेड ॾियो। लेबॉरेटरी असिस्टेंट आहिनि जिन खे घटि में घटि 20 साल थी चुका आहिनि। त अहिड़े क़िस्म जूं हिकिड़ियूं नाजाइज़ियूं आहिनि। असांजी DPC असांजी नथी थिए। ॿियनि यूनिवर्सिटियुनि में हर 6 महीने DPC थींदी आहे, असां वटि पोणा 2 साल थिया आहिनि, असांजी DPC नथी थिए। त असांखे हिननि जेकॾहिं DPC कराई बि आहे हिननि त पंहिंजनि मनपसंदि माण्हुनि खे हिननि रखियो आहे। सेमिनार लाइब्रेरियुनि जूं सीटूं ख़ाली पियूं आहिनि, उहे ख़ाली नथा फिल कनि ऐं सिर्फ़ु हुननि 2-4 माण्हुनि खे सिर्फ़ु प्रमोशन ॾिनो आहे। त हाणे इहे सभु असां मसइला रहियल आहिनि। असां गुज़िश्ता 48 ॾींहंनि खां वठी पंहिंजी तहरीक जी शुरूआति कई आहे। असां 1 सेप्टेम्बर खां वठी हिते वेठा आहियूं, डेली मुज़ाहिरा कयूं था, धरना कयूं था। अॼु असां मजबूर थी हिते माना ही मरण घड़ीअ ताईं जेको आहे सो असां 48 कलाकनि जी बुख हड़ताल कई आहे, जंहिंमें असांजा सेवा जा ऐं ऑफिसर एसोसिएशन जा कुझु मेंबर, असांजो सीनियर वाइस प्रेसिडेंट इमदाद खोसो, असांजो काउंसलर मुजतबा भुट्टो ऐं असांजो मीर अली अहमद टालपुर जेके बेहोश थी विया, जिन खे हिकिड़े खे हींअर ड्रिप लॻी रही आहे ऐं ॿिए खे असां NICVD पहुचायो आहे जंहिंजी हार्ट बीट वधी वई आहे। सुभाणे जेकॾहिं इन्हनि खे कुझु बि थींदो त इन सॼी सूरत हाल जो ज़िम्मेवार हितां जी इंतिज़ामिया आहे, हितां जी वाइस चांसलर आहे हितां जो, ऐं हितां जो रजिस्ट्रार आहे। जेकॾहिं असांजे मुलाज़िमनि खे कुझु बि थियो त पोयां हुननि जा ॿारनि जो छा थींदो, हुननि जे घर भातियुनि जो छा थींदो। त इहे सभु सूरत हालनि ऐं हिननि में का बि सीरियसनेस न आहे, हीअ संजीदा न आहिनि। हिननि सुबुह हिकिड़ो असांजे कमेटी मोकिली, जंहिं कमेटी वटि को बि अख़्तियार कोन हो। जंहिं महिल असां हुननि सां ॻाल्हाइणु शुरू कयो त हू असांखे वरी बि साॻियो ई तरीक़े सां चवनि पिया त बाबा तव्हां हीअं कयो, फ़िलहालु तव्हां हड़ताल ख़तमु कयो, असांजी रिटायरमेंट ते बि कमेटी ठाहींदासीं, तव्हांजे सपोर्टिंग अलाउंस ते बि कमेटी ठाहींदासीं, तव्हांजे हिन ते ठेकेदारी निज़ाम खे ख़तमु करण लाइ बि पोइ सोचींदासीं। त असां हुननि खे चयो त बाबा जॾहिं तव्हां वटि अख़्तियार ई न आहिनि, तव्हांखे जेकॾहिं वरी बि इहे कमेटियूं ठाहिणियूं आहिनि त पोइ तव्हां वञी उहे कमेटियूं ठाहियो, पोइ असांखे जॾहिं तव्हां घुराईंदव ऐं जॾहिं असांखे तव्हां मसइला हल करे ॾींदव त पोइ असां वरी तव्हां सां ॻाल्हियूं कंदासीं। हाणे असां सोचियो आहे त जॉइंट एक्शन कमेटी जेको बि फ़ैसिलो कंदी उन फ़ैसिलो कयो आहे त अंगारे जे ॾींहुं असां रोड ब्लॉक कंदासीं। असां यकीनन रोड ब्लॉक कंदासीं। हीउ चाहे थो त सिंध यूनिवर्सिटीअ खे तालो लॻे ऐं सिंध यूनिवर्सिटी प्राइवेट थिए ऐं हीउ पंहिंजा शाहाणी ख़र्च घटाइणु नथो चाहे ऐं उन जे करे हीउ चवे थो त यूनिवर्सिटी बंदि रहे। सो असां पंहिंजनि मसइलनि लाइ थी सघे थो तालाबंदी बि असां कयूं। उन जे करे असां सिविल सोसाइटी खे चऊं था त उहे अखि खोलनि, असांजा शाइर, अदीब
असांजा लेखक, असांजा अख़बारुनि जा न्यूज़ एडिटर ऐं हुकूमत में वेठल संजीदा माण्हू जेके बि आहिनि उहे हिन इदारे खे बचाइनि, हिन अलामा जी यूनिवर्सिटी खे बचाइनि, हिन GM सैदी यूनिवर्सिटी खे बचाइनि। जेकॾहिं हीउ इदारो तबाह थी वियो हलियो, SRTC वांगुरु तबाह थी वेंदो त पोइ असांजा बच्चा ऐं असांजा माण्हू बेरोज़गार थींदा ऐं सॼी सिंध जिते जंहिं हिन सिंध यूनिवर्सिटीअ में ग़रीब पोरतनि जा माण्हू पढ़नि था, मिसकिननि जा ॿार पढ़नि था, त पोइ हीअ सिंध तबाह थी वेंदी ऐं हिन सिंध यूनिवर्सिटीअ जे में तालीम खां महरूम थी वेंदी। सैयद सजाद हुसैन शाह, प्रेसिडेंट सिंध यूनिवर्सिटी ऑफिसर वेलफेयर एसोसिएशन। मौक़िफ़ असांजो इहो ई आहे त टिनी जेके जॉइंट शिक्षा कमेटी जा उहिदेदार आहियूं, जंहिंमें ऑफिसर, उस्ताद ऐं मुलाज़िम सभु गॾु आहियूं। उन में असांजो ऑफिसरनि जा जेके मसइला आहिनि, हिकु त 18 अमेंडमेंट खां पोइ सिंडिकेट में असांजी नुमाइंदगी जेकी सीट आहे उहा अप्रूव थी एक्ट मुताबिक़, त उनजी इलेक्शन ॼाणी वाणी इंतिज़ामिया न कराए रही आहे। ऐं असांजे सिलेक्शन बोर्ड टाइम स्केल ऐं जिन जेको 2012 खां वठी कोड बुक में पेज नंबर 430 ते मौजूदु आहे, उहो अॻु में मुख़्तलिफ़ ऑफिसरनि जा जेके उहे थिया आहिनि केस प्रमोशन, जंहिंजो हिकिड़ी बॉर्डर लाइन जंहिंजो ड्यू डेट हूंदी आहे त भई 5 सालनि खां पोइ 17 में अचण खां पोइ 5 सालनि खां पोइ हिनखे नेक्स्ट ग्रेड प्रमोशन ॾिनो वेंदो। पर हिन महिल ताईं जेको सो इंतिज़ामिया तरफ़ खां कन लटर करे रही आहे त न ऑफिसरनि खे पंहिंजो को हक़ ॾियूं, न मुलाज़िमनि खे पंहिंजो को हक़ ॾियूं, न पंहिंजे उस्तादनि खे हक़ ॾियूं। त असांजा इहे जाइज़ मुतालबा आहिनि। ज़ाहिर आहे हिकिड़ो जॉइंट एक्शन प्लेटफॉर्म तां अॼु असांखे तक़रीबन 48 कलाक थी चुका आहिनि बुख हड़ताल ते, जंहिंमें असांजा कुझु मुलाज़िम दोस्त, कुझु ऑफिसर दोस्त बुख हड़ताल ते वेहण दौरान बेहोश थिया हुया। उन्हनि खे हॉस्पिटल में फस्ट एड ॾिनी वई आहे। ऐं ज़ाहिरी आहे हीउ हिकु तमामु वॾो क़दम आहे। ऐं ॿियो त ग़लति कमु त असां हिन खां एडमिनिस्ट्रेशन खां का डिमांड कोन था कयूं। जेके जाइज़ मुतालबा आहिनि, जाइज़ मुतालबानि खे मञणा पवंदा। पर सम्झ में नथो अचे त मौजूदा इंतिज़ामिया स्पेशली वाइस चांसलर ऐं जेको रजिस्ट्रार आहे, त सम्झ में नथो अचे त आया इहे छो हथ वठी इदारे खे तबाह करे रहिया आहिनि। ऐं जेकॾहिं वाइस चांसलर पंहिंजे इदारे खे ओन करे हा सिंध यूनिवर्सिटी खे, त बसि मां सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर आहियां, हीउ मुंहिंजो इदारो आहे। जेको माण्हू ओन कंदो आहे पंहिंजे क़ौम खे, पंहिंजे घर खे, पंहिंजे नेशन खे जेको ओन कंदो आहे, त उहो घटि में घटि अहिड़ा फ़ैसिला न कंदो आहे त मुंहिंजो इदारो तबाही ॾांहुं वञे। ऐं जिते ख़सारो हुजे, जॾहिं वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी मुक़ररु थियो हिते असां वटि 2017 में, त असां सभिनी ऑफिसरनि मुलाज़िमनि सभिनी गॾिजी हुनजो इस्तक़बाल कयो हुयो। ऐं इन नियत सां त हीउ 12वीं यूनिवर्सिटी जो प्रोफेसर आहे, कंहिं ग्रुप बंदी में कंहिं शिकार कोन थींदो ऐं यूनिवर्सिटी जे इंट्रस्ट में कमु कंदो। पर असांखे उहो वॾो अफ़सोस सां चवणो थो पए त उहो उनजो बदिलियो वियो आहे। तंहिं वक़्त में जॾहिं चार्ज वरिती वाइस चांसलर, त 1100 मिलियन यूनिवर्सिटी में सरप्लस पूल में हुया। ऐं अॼु इहा हालत आहे जो सिंध यूनिवर्सिटी मुलाज़िमनि खे पघार ॾियण लाइ 3 करोड़ रुपया ओडी खणी रही आहे ऐं खसारे में वञी रही आहे, जिन में तव्हांजा, असांजा क़ौम जा सभिनी जा बच्चा पढ़नि था। जनरल यूनिवर्सिटी आहे, पूरी सिंध जा ॿार जा स्टूडेंट हिते पढ़नि था, जंहिंजी की नॉमिनल चार्जिस में फ़ीस आहे। एॾी वॾी फ़ीस बि कोन्हे। ॿियनि यूनिवर्सिटियूं मुख़्तलिफ़ त उन्हनि जूं लखनि जे तइदाद में फ़ीसूं आहिनि, पर असांजी यूनिवर्सिटी ग़रीब यूनिवर्सिटी आहे, जिन में हज़ारनि जी तइदाद में जेके ग़रीब मिसकिन ॿार, जेके उमेदु आहे हिकिड़ी त पोइ मिसकिन ग़रीब ॿार बि त मुंहिंजो औलाद सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदो, सुभाणे कंहिं जॉब में लॻंदो, कंहिं नौकिरी में लॻंदो। पर लॻे ईअं थो त हीअ जेकी वाइस चांसलर आहे सो हथ वठी सिंध यूनिवर्सिटी खे तबाह करण जे पोयां पियो आहे। ऐं हुनजो जेको रजिस्ट्रार आहे डॉक्टर अमीर अबड़ो, उहो ख़ुदि हिकिड़ो वाइस चांसलर 2018 में एंटी करप्शन जी इंक्वायरी कमेटी मुक़ररु थी वाइस चांसलर जे ख़िलाफ़, त उन एतिरी अरबनि रुपयनि जी करप्शन कई आहे। उन में बाक़ाइदे कमेटी पंहिंजी रिपोर्ट ॾिनी। उहा वाइस चांसलर ख़ुदि पंहिंजे हाई कोर्ट में वञी उन कमेटी खे रोकाइण लाइ ऐं पंहिंजे सभु स्टे वरिता, मुख़्तलिफ़ हिकिड़ो स्टे वरितईं, ॿियो स्टे वरितईं त बाबा इहा कमेटी मुंहिंजे ख़िलाफ़ु जांच न करे। हिन महिल ताईं जेको हली रहियो आहे सो स्टे ते हली रहियो आहे। हाणे बि कुझु ॾींहं अॻु जेको सो सिंध गवर्नमेंट तरफ़ खां हिकिड़ी नई कमेटी मुक़ररु कई हुई, जंहिंमें चेयरमैन एंटी करप्शन ऐं डॉक्टर नाहिद शाह जेको सो इन 22 ग्रेड ऑफिसरनि, त उनखे बि असांजे वाइस चांसलर साहिबु
पंहिंजे वकील जे मार्फत हाई कोर्ट में अटैम्प कयो त इन कमेटी खे आउं रोकियां, पर इतफ़ाक़ सां उन कमेटीअ हिन खे रोकियो कोन। उनखे इहो ॾियो त बाबा तव्हां जांच पंहिंजी जारी रखो ऐं उन अर्जेंसी लॻे, वरी उनखे बि अर्जेंसी लॻाए हाई कोर्ट में लॻाई वई आहे, जंहिंजी पिण 22 तारीख़ ते डेट लॻी आहे। इंशाअल्लाह 22 तारीख़ ते असां ऑफिसरनि जो वफ़द, उस्तादनि जो वफ़द, एम्प्लॉइज़ जो वफ़द ख़ुदि कोर्ट सैगोरी में वञी अपील कंदो त बाबा लिहाज़ा इदारे खे बचायो ऐं हिनखे को बि स्टे वग़ैरह न ॾियो। ऐं अणधुरी जांच असां चऊं था त उन में जॾहिं वाइस चांसलर ते पाण ते बि लेम आहिनि त बाबा त हीअ करप्शन चार्ज में आहे, त उन में असांजी हिकिड़ी इंटरनल यूनिवर्सिटी में जंहिंमें सिंडिकेट जो असांजो फोरम आहे, उन सिंडिकेट जे फोरम मां उन्हनि मुश्तमिल सीनियर मेंबरनि ते मुश्तमिल हिकिड़ी कमेटी ठाही वञे। उन में जेके बि एंटी करप्शन जा एलिगेशन आहिनि उहे नंबर 1 ते वाइस चांसलर आहे, नंबर 2 ते रजिस्ट्रार आहे, ऐं उनखां पोइ जेके मेन असांजी पोस्टनि ते की पोस्ट जेके करप्शन जा बादशाह सॾिबा आहिनि उहे वेठल आहिनि हिन सां गॾु। ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं उन्हनि ते मराहतूं ऐं उन्हनि जे मुख़्तलिफ़ ॿारनि खे नौकरियूं उहो ॼाणी वाणी हिन स्ट्रगल जी जदोजहद में वठी ऐं इहे कयूं थी वञनि। हाणे इहो हिन महिल इन हालत ते लही आया आहिनि इंतिज़ामिया, ख़ासि करे रजिस्ट्रार सिंध यूनिवर्सिटी, त ऑफिसरनि खे बि पाण में विढ़ायूं, मुलाज़िमनि खे बि पाण में विढ़ायूं, उस्तादनि खे बि पाण में विढ़ायूं ऐं उन्हनि खे विढ़ाए करे डिवाइड एंड रूल ऐं असां हुकूमत कयूं। पर इहा हिन जी भुल आहे। अॼु असांजा 48 ॾींहं थी चुका आहिनि, अंगर ते वेठा आहियूं। हिन महिल ताईं को बि मुलाज़िम, को बि ऑफिसर, को बि उस्ताद न टुटो आहे। जीअं जॉइंट एक्शन कमेटी जो पार्ट आहे, हिसो आहे, टई धुरियूं गॾु आहियूं। छो जो कॾहिं कंहिंजी बि लालच न आहे, कंहिंजा बि इंडिविजुअल कंहिंजा बि का बि डिमांड्स न आहे। डिमांड्स आहिनि त ऑफिसरनि जूं आहिनि, डिमांड्स आहिनि त उस्तादनि जूं आहिनि, डिमांड्स आहिनि त मुलाज़िमनि जूं जाइज़ मुतालबा आहिनि। इंशाअल्लाह असां हीअ 48 ॾींहं थी चुका आहिनि, पंहिंजी बुख हड़ताल ते वेठा आहियूं। जेकॾहिं फर्दर असांजा मुतालबा न हल कया विया ऐं कंहिं सुभाणे कंहिं मुलाज़िम खे कंहिंखे को नुक़सानु पहुतो, उनजो ज़िम्मेवारु वाइस चांसलर हूंदो, उनजो ज़िम्मेवारु रजिस्ट्रार सिंध यूनिवर्सिटी हूंदो। ऐं जेको असांजी जॉइंट एक्शन कमेटी जो फ़ैसिलो हूंदो, आया रोड बंदि करण जो फ़ैसिलो आहे, आया यूनिवर्सिटी बंदि करण जो फ़ैसिलो आहे। असां तालीम दोस्त आहियूं, तालीम दुश्मन न आहियूं। असां इदारे खे बंदि करण जे लाइ सोचूं कोन था, पर हीअ असांखे मजबूर था कनि त असांजो इदारो बंदि कयूं। अलाह कंदो त अहिड़ी नौबत न ईंदी। ऐं वस वारा जेके अमलदार आहिनि, वज़ीर अला सिंध आहे, स्पेशली हीअ जेको पंहिंजो ख़ुदि जेको डिस्ट्रिक्ट आहे साईं मुराद अली शाह वज़ीर अला जो, हीअ पंहिंजो डिस्ट्रिक्ट आहे ख़ुदि जो। जॾहिं हेॾी सिंध यूनिवर्सिटी वॾो इदारो आहे, मदर यूनिवर्सिटी मां, जंहिंजो सॼी सिंध जूं हेॾियूं यूनिवर्सिटियूं ब्रांचिस हिन मां असांजे निकितियूं आहिनि, डॉक्टर यूनिवर्सिटीज़ थी करे। ऐं जिते अलामा काज़ी जहिड़ा वाइस चांसलर, डॉक्टर नबी बख्श बलोच जहिड़ा वाइस चांसलर इन चेयर ते वेठा, मूंखे त वॾो अफ़सोस थो थिए। को डॉक्टर फ़तेह मोहम्मद मुरफ़त सां असांजा ज़ाती जहिड़ा कोन आहिनि, नई झगड़ा आहिनि, पर इख़्तिलाफ़ आहे त सिर्फ़ु उनजे करे आहे त हू हिन पोस्ट ते वेठो आहे एज़ वाइस चांसलर जी हैसियत में। जेके हीअ मुलाज़िम ऐं हीअ ऑफिसर ऐं हीअ सरापा एहतजाज आहिनि, ऐं एज़ अ वॾे जी हैसियत में वाइस चांसलर जस्ट लाइक बीइंग अ फादर जो किरदारु अदा करे। ऐं जेके जाइज़ मसइला आहिनि उहे फौरी तौर सां असां सभिनी जा, ऑफिसरनि जा, उस्तादनि जा, मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला हल कया वञनि। टाइम अथव साईं असां शहराज दिया असां वाइस प्रेसिडेंट साईं जो मौक़े एहसानुल्लाह राशिदी अदा ऐं वाइस प्रेसिडेंट आहियां सिंध यूनिवर्सिटी ऑफिसर्स एसोसिएशन जो, ऐं सिंध यूनिवर्सिटी में डायरेक्टर प्लानिंग एंड डेवलपमेंट आहियां, ऐं 19 ग्रेड जे सीनियर मोस्ट ऑफिसर आहियां मां। मसइलो सिर्फ़ु इहो आहे त वाइस चांसलर यूनिवर्सिटी ऑफ सिंध बुनियादी तरह सां जंहिं कमेटी साईं खे अपॉइंट कयो, क्राइटेरिया साॻी साईं ॿियनि ते लागू नथो करे। जेका शइ साईं पंहिंजे लाइ घुरे थो उहा ॿियनि जे लाइ बहितर नथो सम्झे। डॉक्टर बुरफ़त साहब खे जंहिं कमेटी वाइस चांसलर चूंडियो, उन कमेटी रुकनी कमेटी जा 2 मेंबर हिन महिल, हिकु करप्शन जे करे जेल में आहे डॉक्टर आसिम, ऐं ॿियो जेको मेंबर आहे अज़रा फज़ल पेचू हो, उहा पाण इंक्वायरियुनि में आहे। हाणे अहिड़ी रुकनी कमेटी जंहिंजी का क्रेडिबिलिटी कोन्हे, उन थ्रू अपॉइंट थींदड़ वाइस चांसलर जॾहिं हुनखे स्टे मिलियो आहे नवंबर 2018 में, त हुन उहे समूरा ऑफिसर जेके मेरिट ते सिलेक्शन बोर्ड ऐं सिंडिकेट जे थ्रू अपॉइंट थिया हुआ, मूं समेत, छो त मां सिलेक्शन बोर्ड जे थ्रू, सिंडिकेट जे थ्रू प्रिंसिपल अपॉइंट थियुमि मॉडल स्कूल हैदराबाद 2012 में, ऐं दिसंबर 2018 में बिना कंहिं शोकास जे साईं मूंखे उतां ट्रांसफ़र करे रिपोर्ट करायो।
मूंखे डायरेक्टर PND करे रखियो वियो जनरल कैडर में, जिते मुंहिंजो को एक्सपीरियंस कोन्हे। मुंहिंजो 30 साल एक्सपीरियंस एजुकेशनल एडमिनिस्ट्रेशन जो आहे। मां MPhil आहियां एजुकेशनल एडमिनिस्ट्रेशन में, PhD कयां थो एजुकेशनल एडमिनिस्ट्रेशन में। पर साईं जो विजन ऐं साईं जी अप्रोच इहा आहे त हुन मूंखे उतां जिते मुंहिंजो 30 साल एक्सपीरियंस आहे, जिते सिंडिकेट जंहिंमें हाई कोर्ट जो हाज़िर जज वेठो हो, सिलेक्शन बोर्ड जंहिंमें पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन वेठो हो, उन थ्रू अपॉइंट थियल माण्हुनि खे ही ट्रांसफ़र करे जनरल कैडर में थो रखे। ऐं नतीजे में जनरल कैडर जा ऑफिसर हिन महिल हाई कोर्ट में वेठा आहिनि। त हीअ असां सां ज़्यादती आहे। त ही बुनियादी तरह सां वाइस चांसलर साहब इन एक्सपीरियंस आहे, हिकिड़े नंढड़े डिपार्टमेंट जो चेयरमैन हुयो। ख़बर न आहे त कहिड़ी सियासी या का माली चमक हुई जंहिंजे करे साईं खे हीअ असाइनमेंट ॾिनी वई आहे। ऐं उहा सिंध यूनिवर्सिटी जेका समूरी सिंध खे शऊर ॾिए थी, ॾाप ॾिए थी पई, ॼाण ॾिए थी, क़ौम खे अॻिते वधाइण जो ज़रियो आहे, उनखे ईअं मफ़लूज करे उछलायो वियो आहे जो ॼण महसूसु थो थिए त शायदि सिंध जे वज़ीर आला खे जेको सिंध जे विरहाङे जे ख़िलाफ़ु त उथी पवे थो असेंबली में, पर सिंध खे शऊरी तरह सुंड करण वारियूं जेके साज़िशूं आहिनि उन में साईं ख़बर न आहे छो ख़ामोश आहे। छाजे करे साईं इन ते को क़दम नथो खणे। हीउ माण्हू त फौरी तौर ते फोर्स लीव ते मोकिलण जहिड़ो आहे, जंहिं सिंध जे शऊर खे इन हद ते पहुचायो आहे जो असांजा प्रोफेसर जेके आहिनि उहे 48 कलाकनि जे बुख हड़ताल ते वेठा आहिनि, 47 ॾींहं जिदोजहद करण खां पोइ, पर पोइ बि हिननि खे को बि अहसासु न आहे। इहो सभु कुझु इन करे आहे जो ही सम्झनि था त हिननि जा इहे टोपी ड्रामा हलंदा रहंदा। ऐं अॼोके ॾींहं ते सिंध गवर्नमेंट खे चवंदुसि त हू लाड़काणे जी जेका इलेक्शन आहे उन जे कॉन्टेक्स्ट में ॾिसनि त ही सिंध यूनिवर्सिटीअ जो जेको एहतजाज आहे किथे उन्हनि जे इन लापरवाहीअ खे उन्हनि खे सॼी सिंध में ॿोड़ण जो सबबु न बणिजे। महिरबानी।